मुतालबा मंजूर कया वञनि। मेरा मेडिकल जा मुतालबा मंजूर कया वञनि। बेसिक हेल्थ यूनिट खानवाड़ में ग्रैंड हेल्थ अलायंस पारां मुतालबनि जी मञता लाइ 8 ॾींहं ते डॉक्टरनि पैरामेडिकल अमले वैक्सीनेटरनि ओपीडी जो मुकमल बाइकाट करे बांह ते कारियूं पटी ॿधी एहतिजाजी मुज़ाहिरो करे अलामती बुख हड़ताल कई, जंहिंजी अॻुवाणी डॉक्टर जहांगीर हाकिम अली कूंदर इशफाक मलाल ओम खान सुमरो सदाम जमाली विलायत सुमरो ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते उन्हनि चयो त असांजो टाइम स्केल सेक्रेटरीट मौजूदु आहे पर हिन वक़्त ताईं मंज़ूर न पियो कयो वञे। उन्होंने वधीक चयो त असां पंहिंजूं जानियूं दाव ते लॻाए छॾियूं आहिनि। कोरोना सबबि पहिरें मोर्चे ते ड्यूटियूं सरअंजाम ॾेई रहिया आहियूं पर हुकूमत असांजो अहसासु नथी करे, न ई वरी असांखे हिफ़ाज़ती सामान मुहैया कयो थो वञे। तुफ़ैल अहमद कूंदर सिंध सोशल न्यूज़ खानवाड़।